अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइयो। उम्मीद आहे तव्हां सभु खैर खैरियत सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। मुंहिंजा प्यारा भाइयो, अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ी वीडियो आंदी आहे, ॾाढी ज़बरदस्त वीडियो आहे। तव्हां हीअ मुकमल ॾिसिजो, इंशाल्लाह तव्हांखे हिन मां ॾाढो फ़ाइदो मिलंदो। हीअ हिकिड़ी वीडियो आहे, तव्हांखे मां ॾेखारियां पियो, तव्हां हिनखे गौर सां ॾिसिजो त इहा वीडियो कीअं एडिटिंग कई वेंदी आहे। मुकमल सेटिंग तव्हांखे ॾेखारियूं था हिन असांजे चैनल ते। अहिड़ी वीडियो तव्हांखे किथे बि कंहिं चैनल ते न मिलंदी। इंशाल्लाह असांजे चैनल खे तव्हां ॾिसंदा रहो ऐं असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। हलो तव्हांखे ॾेखारियूं था त हीअ वीडियो कीअं ठहंदी आहे, कीअं एडिटिंग कई वेंदी आहे। पहिरियों मां तव्हांखे डेमो तौरु ॾेखारियां पियो वीडियो, ॾिसो तव्हांखे वीडियो हीअ पसंदि अचे थी या नथी अचे। ऐं असांजे चैनल खे तव्हां सिर्फ़ु हिकिड़ी असांजी रिक्वेस्ट आहे, असांजे चैनल खे तव्हां रुॻो सब्सक्राइब कयो वञिजो। ठीकु आहे फ्रेंड, हलूं था पंहिंजी वीडियो जी तरफ़ तव्हांखे ॾेखारियूं था। मेरा भैरू मां तव्हांजो दोस्त सजाद अली हीसपाणी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सजाद अली हीसपाणी। दोस्तों मुंहिंजा प्यारा भाइरो जेके मुंहिंजा सिंधी भाइर मूंखे ॾिसनि था, हिन वक़्तु मुंहिंजी वीडियो खे ॾिसनि था, जेके मूंखे ॿुधनि था, तव्हां भाइरनि जी वॾी वॾी महिरबानी। सिर्फ़ु तव्हां मुंहिंजे लाइ एतिरो कमु करे सघो था त मुंहिंजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं सिर्फ़ु मूंखे हिकिड़ी लाइक खपे तव्हां भाइरनि जी। मां तव्हां भाइरनि जे लाइ ही कोर्स आंदो आहे, मुकमल कोर्स जेको बि तव्हांखे हिन चैनल ते मिले या सॉफ्टवेयर जी जेका तव्हांखे ॼाण मिले, तव्हां हिन मां ज़रूरु फ़ाइदो वठो। ही मां तव्हां भाइरनि जे लाइ ठाहियां थो वीडियो, त जेके मुंहिंजा भाइर ख़ासि करे जेके बेरोज़गार आहिनि, जिनखे को रोज़गार न आहे या जेके शौक़ु आहे यार असां अञा पैसा कमायूं, माना पंहिंजी ज़िंदगी जेका आहे सुकून सां गुज़ारियूं, त उहे ज़रूरु हीअ ॾिसनि। सिंधी भाइर जेके ख़ासि करे मुंहिंजा सिंधी आहिनि, उहे ज़रूरु हिन वीडियो खे ॾिसनि। हे मुंहिंजो चैनल मां तव्हांजे लाइ ठाहियो आहे, त जेके मुंहिंजा बेरोज़गार जेके दोस्त आहिनि, जेके माना रोज़ी नथी मिले, जेके वीचारा सफ़ा मायूस लॻा पिया आहिनि, ज़िंदगी मां मायूस थी विया आहिनि, त यार असांखे नौकिरी मिलंदी या रोज़गार मिलंदो न मिलंदो। तव्हां भाइरनि जे लाइ मां ही कोर्स ठाहियां थो, जेके मुंहिंजे वीडियो अचनि थियूं तव्हां ॾिसंदा रहो, इन्हनि मां ज़रूरु तव्हांखे फ़ाइदो मिलंदो। हलो फ्रेंड, असां हलूं था पंहिंजी मोबाइल। सभ खां पहिरियां मुंहिंजा प्यारा भाइरो, तव्हां ईंदव क्रिएट न्यू लिखियलु आहे, असां हिनखे ओके कंदासीं। असां जीअं हिनखे ओके कंदासीं, सभ खां पहिरियों जेको ऑप्शन तव्हांखे मिलंदो, तव्हां हिनखे ओके कंदो। 16 जेको ऑप्शन आहे तव्हां हिनखे सिलेक्ट कंदो। हिनखे सिलेक्ट करे पोइ तव्हां हिनखे नेक्स्ट कंदो। तव्हां जीअं नेक्स्ट कंदो त हिते तव्हांखे जेका तरह तरह जा ऑप्शन मिली वेंदा। हाणे हिते जेको हीअ ऑप्शन लॻो पियो आहे इमेज, तव्हां हिनखे हल्को टच कंदो। हिते तव्हां जीअं हिनखे हल्को टच कंदो त हिते तव्हांखे तरह तरह जा रंग जा फीचर मिली वेंदा। हितां तव्हां हिकिड़ो फ़िलहालु रंग जेको आहे माना पंहिंजो सिलेक्ट कयो। तव्हां हितां हिकिड़ो कलर सिलेक्ट कंदो। जीअं मसलन मां हीअ कलर हिकिड़ो ब्लैक सिलेक्ट कयो आहे, पोइ तव्हांखे अॻिते ॾेखारियां पियो। असां जीअं हीअ ब्लैक माना जेको आहे कलर माना सिलेक्ट कयो आहे, असां हिनखे हाणे थोरो अॻिते करे माना हिनखे वधाईंदासीं। माना हिनखे पंहिंजे वीडियो जे हिसाब सां रखंदासीं। जेतिरी तव्हांजी वीडियो हुजे उन हिसाब सां तव्हां हिनखे रखी सघो था। मां पंहिंजी फ़िलहालु जेका वीडियो ठाहींदुसि घटि में घटि 1 मिंट जी हुजे, मां 1 मिंट ताईं हिनखे वधाईंदो रहंदुसि। तव्हां बि ईअं ई माना हिनखे हल्को हल्को टच करे वधाईंदा रहो। हाणे हिते ही 1 मिंट जी माना तक़रीबन मूं वटि जेका आहे थी वई आहे। मां हिनखे ओके कंदुसि। मथे तव्हांखे टिक जो निशान नज़र ईंदो, तव्हां हिनखे ओके कंदो। असां जीअं हिनखे ओके कयो, हिनखे वरी पहिरियों शुरूआति में असां वठी वेंदासीं। हिनखे पहिरियों जीअं शुरूआति में असांजी वीडियो शुरू थिए, पोइ वरी असां ईंदासीं लेयर ते। हीअ लेयर जो ऑप्शन तव्हांखे मिलंदो मथे, तव्हां हिनखे हल्को टच कंदो, लेयर जो ऑप्शन खुली वेंदो। मथे तव्हांखे सभ खां पहिरियों जेको ऑप्शन मिलंदो मीडिया जो, तव्हांखे ही मीडिया जो ऑप्शन मिलंदो। तव्हां हिनखे सिलेक्ट कंदो। हिन खां पोइ असांखे जेका आहे ग्रीन स्क्रीन जेका आहे परदे ते जेका असांजी वीडियो रिकॉर्ड थियल हुजे, उहा असांखे खपंदी आहे। तव्हां परेशान हूंदो त यार असां ग्रीन स्क्रीन जेको आहे पर्दो कान जो। फ्रेंड, ग्रीन स्क्रीन अगरि तव्हांखे शौक़ु आहे पर्दो घुराइण जो, त दराज़ तां तव्हांखे बासानी पंहिंजे घर वेठे तव्हांखे मिली वेंदो। अहिड़ो महांगो बि न आहे, वधि में वधि 300-400 रुपया में जो माना ग्रीन स्क्रीन पर्दो आहे। तव्हां घर वेठे बासानी आराम सां घुराए सघो था। दराज़ जी कंपनी मां तव्हांखे मिली वेंदो ग्रीन स्क्रीन कपिड़ो। मां तव्हांखे ॾेखारियां पियो, फ़िलहालु जेका मुंहिंजी वीडियो आहे उन में मां तव्हां कढी करे ॾेखारियां पियो। हीअ ॾिसो फ्रेंड, हीअ हिकिड़ो ग्रीन स्क्रीन माना पर्दो आहे, तव्हांखे नज़र ईंदो। हीअ ॾिसो, हीअ ग्रीन स्क्रीन मुंहिंजो पियो जेको पियो आहे बैकग्राउंड, इहो ग्रीन स्क्रीन पर्दो तव्हांखे बासानी दराज़ तां मिली वेंदो ऐं सस्तो मिली वेंदो। अहिड़ो महांगो बि न आहे, तव्हां बासान पंहिंजे घर वेठे घुराए सघो था। मां बि हीअ दराज़ तां ई घुरायो आहे, पंहिंजो घर वेठे मूंखे ॾेई आहे, दराज़ तां घुरायो। हाणे फ्रेंड, असां पंहिंजी वीडियो जी तरफ़ हलंदासीं। हाणे हीअ ॾिसो पिया एक्स्ट्रा जेको पार्ट आहे, मां हिन जो ख़तमु कंदुसि। तव्हांखे मां ॾेखारियां पियो, थोरो हिनखे मथे कंदासीं। हिते हीअ ऑप्शन तव्हांखे मिलंदो, तव्हां हिनखे हल्को टच कंदो। हल्को टच करे पोइ आहिस्ता आहिस्ता हिनखे जेको माना एक्स्ट्रा पार्ट हुजे असां हुनखे ख़तमु कंदासीं। जेका असांजी कम जी शइ न आहे असां हुनखे ख़तमु करे हाणे वरी असां हिनखे सिलेक्ट कंदासीं। मथे जेको तव्हांखे ऑप्शन मिलंदो टिक मार जो, असां हिनखे टिक मार कंदासीं। असां जीअं टिक मार कयो, वरी हिन खे हल्को टच कंदासीं हिते।
वरी हाणे वेंदासीं क्रोमा की जेको ऑप्शन आहे असां उनखे कंदासीं ओके। हीअ तव्हांखे नज़र ईंदो नंढड़ी गुॾी नमूने हिकिड़ी ठहियलु आहे, तव्हां हिनखे हल्को टच कंदो। हाणे हीअ जेको आहे ॾिसो पिया ऑप्शन जेको आहे हीअ बंदि लॻो पियो आहे हिते। हाणे हिनखे असांखे ऑन करिणो आहे। असां हिनखे जीअं ऑन कंदासीं ॾिसो पिया तव्हां बैकग्राउंड जेको असांजो पोयों जेको हुयो ख़तमु थी वियो। हाणे थोरो असां पंहिंजी वीडियो खे जेको आहे न वॾो कंदासीं, माना हिन जीअं बराबरि असांजी बीजी वञे वीडियो। हीअ असांजी वीडियो, हाणे हिते असांजी हीअ वीडियो बराबरि थी वई। हाणे असांखे हिन जा पोयों बैकग्राउंड जेके आहिनि कलर असांखे चेंज करणा आहिनि। उहे कलर तव्हां कीअं चेंज कंदो? हाणे हल्को मथे जेका आहे ब्लैक जेका पटी तव्हांखे नज़र अचे पई, तव्हां हिनखे हल्को टच कंदो। तव्हां जीअं हल्को टच कंदो पोइ उनखां बाद में तव्हांखे ऑप्शन मिलंदो कैंची जो। हीअ कैंची जो जेको ऑप्शन तव्हांखे मिले पियो, हिनखे तव्हां हल्को टच कंदो पोइ हीअ ऑप्शन तव्हांखे मिलंदो 3 नंबर ते जेको हीअ ऑप्शन आहे, तव्हां हिनखे हल्को टच कंदो हिते। ईअं ई तव्हां अॻिते थोरो अॻिते कंदा कंदा माना हिनखे हल्को टच कंदा हलो त माना हीअ जेका आहे माना वीडियो जी जेका आहे माना अलॻि अलॻि थींदी हले। तव्हां ईअं ई माना हल्को हल्को हिनखे टच कंदा रहो। थोरे थोरे फ़ासिले ते तव्हां हिनखे अॻिते कंदा ऐं हीअ जेको आहे माना हल्को हल्को माना हिनखे दॿाईंदा रहो, माना जीअं ही हिननि जी जेका लेंथ आहे माना अलॻि अलॻि थींदी हले। मसलन हीअ जेको आहे ॾिसो, हीअ जेको आहे हीअ तयारु थी वियो। जेको एक्स्ट्रा पार्ट हूंदो मां वीडियो उहो ख़तमु करे छॾींदोमांसि। मसलन हीअ जेको एक्स्ट्रा आहे वीडियो असां हिनखे कट करे छॾींदासीं। हिते तव्हांखे हल्को जेको कैंची जो निशान नज़र ईंदो, पोइ उनखां बाद में 2 नंबर ते जेको ऑप्शन आहे तव्हां हिनखे टच कंदो त एक्स्ट्रा पार्ट जेको हूंदो असांजो वीडियो ख़तमु थी वेंदो। हाणे फ्रेंड हीअ तव्हांखे ब्लैक नज़र ईंदो हूंदो। हाणे तव्हां हिनखे मथे हल्को ब्लैक खे टच कंदो। ब्लैक खे तव्हां जीअं टच कंदो त हिते तव्हांखे ॾिसो पिया कैंची जे भरिसां हिकिड़ो ब्लैक नज़र अचे पियो। तव्हां हिनखे हल्को टच कंदो। हिते जीअं तव्हां हल्को टच कयो तव्हांखे तरह तरह जा कलर माना जेके आहिनि नज़र अची वेंदा। इन्हनि मां जेको तव्हांखे पसंदि हुजे पंहिंजो माना पंहिंजे दिलि जे हिसाब सां जेको तव्हांखे कलर वणे उहो तव्हां पंहिंजो कलर हिन में लॻाए सघो था। मसलन हीअ हिकिड़ो कलर मां हिनखे ओके कंदुसि। हिकिड़ो हीअ कलर असांजो हिते सेट थी वियो। असां हिनखे टिक कंदासीं। वरी असांखे हीअ ॿियो कलर आहे, हीअ ॿियो कलर चेंज करिणो आहे। मसलन हीअ वरी मां हीअ ब्लू कलर लॻायां पियो। हीअ ॾिसो फ्रेंड हीअ कलर आहिनि। वरी असां हिनखे हल्को टच कंदासीं। वरी हिते कलर में ईंदासीं हिनखे। वरी हितां माना ॿियो कलर हिकिड़ो माना सिलेक्ट कंदासीं। जहिड़ो कलर तव्हांखे पसंदि अचे तव्हां उन हिसाब सां लॻाईंदा वञो। वरी असां हिनखे मथे टिक मार जो जेको हीअ ऑप्शन आहे असां हिनखे टिक कंदासीं मथे, इहो टिक थी वेंदो। वरी थोरो असां हिनखे अॻिते कंदासीं। वरी हिनखे हिते माना हल्को दॿाईंदासीं ब्लैक खे। वरी मथे हीअ ऑप्शन कैंची जे भरिसां तव्हांखे ब्लैक जेको कलर जेके मिलंदा तव्हां हिनखे सिलेक्ट कंदो। वरी हितां माना पंहिंजो ॿियो को कलर पसंदि कंदासीं असां। हीअ असांजो ॿियो कलर अची वियो। वरी असां हिनखे हल्को टच कंदासीं हिते ब्लैक खे। वरी मथां कैंची जे भरिसां जेको तव्हांखे ब्लैक ऑप्शन मिलंदो तव्हां हिनखे टच कंदो। तव्हांखे जहिड़ो कलर वणे, फ़िलहालु त मां हीअ तकड़ में जेको आहे न जल्दी जल्दी में लॻाईंदो पियो वञा। तव्हां पंहिंजे हिसाब सां माना जेको तव्हांखे पसंदि हुजे कलर तव्हां लॻाए सघो था। जेको माना पंहिंजे दिलि पसंदि जे हिसाब सां जेको तव्हांखे सुठो कलर लॻे उहो माना तव्हां पंहिंजो लॻाए सघो था। हाणे हिते त हर क़िस्म जा कलर तव्हांखे मिली वेंदा। जहिड़ो कलर तव्हांजी पसंदीदा हुजे उहो तव्हां कलर लॻाईंदो, बसि आराम सां तव्हांखे उहो लॻी वेंदो। मसलन हीअ कलर आहे, मां हिनखे ओके कंदुसि। हाणे हीअ ॾिसो वरी हिते ॿियो कलर आहे। माना इहो तरीक़ेकार आहे फ्रेंड कलर लॻाइण जो तव्हांखे। हीअ ॾिसो हाणे हीअ असांजी वीडियो तक़रीबन जेका आहे कंप्लीट थी वई आहे। हाणे सभु कलर जेके बि हुया असांजे वीडियो में माना तक़रीबन हीअ लॻी आहे। तव्हांखे मां थोरो प्ले करे बि ॾेखारियां पियो। हाणे हीअ ॾिसो पहिरियों ब्लैक आहे, उनखां पोइ वरी हीअ कलर थी वेंदो। वरी तव्हां ॾिसिजो वरी ॿियो कलर अची वेंदो। हीअ ॾिसो फ्रेंड इहो तरीक़ो हुयो हिन वीडियो में जेको आहे कलर एड करण जो। तव्हांखे कीअं लॻी वीडियो असांजी ज़रूरु ॿुधाइजो कमेंट्स में। ऐं असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। कमेंट्स में असांखे ज़रूरु लाज़मी ॿुधाइजो त जेका हीअ वीडियो मां तव्हां भाइरनि जे लाइ ठाही तव्हांखे वीडियो हीअ कीअं लॻी। ऐं असांजी नंढड़ी हिकिड़ी तव्हां भाइरनि खे रिक्वेस्ट आहे, असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि जे तव्हां पंहिंजनि दोस्तनि खे अञा माना ॿुधाइणु चाहियो पिया त हिन वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। तव्हां भाइरनि जी वॾी वॾी महिरबानी थींदी। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो में तव्हां सां मुलाक़ात थींदी। ओके, ख़ुदा हाफ़िज़।